अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, सीमा जे अॻूणे मुड़ुस ग़ुलाम हैदर जे चइनी ॿारनि खे ज़हनी जिस्मानी तशद्दुद जो निशानो बणायो पियो वञे। इंसानी भरनी जो सीमा सचन जे मामले ते ॿारनि जे तहफ़ुज़ वारे क़ौमी इदारे खे ख़त लिखी छॾियो आहे। इंसार भरनी जो ख़त में चवणु आहे त भारत में मज़हब मटाइण परणो कंदड़ सीमा जा 4 ॿार जबरी मज़हबी तब्दीलीअ जो शिकार आहिनि। सीमा जे अॻूणे मुड़ुस ग़ुलाम हैदर जे चइनी ॿारनि खे ज़हनी जिस्मानी तशद्दुद जो निशानो बणायो पियो वञे। इंसार भरनी सीमा जे अॻूणे मुड़ुस ग़ुलाम हैदर जे वकील तौरु लिखियल पंहिंजे ख़त में चयो आहे त ग़ुलाम हैदर खे पंहिंजे ॿारनि सां राबितो करण खां महरूम कयो पियो वञे। भारत जो आइन बि ॿारनि जे तहफ़ुज़ जी ख़ातिरी कराए थो। हुन जो चवणु हो त ग़ुलाम हैदर खे संदसि ॿार सां वीडियो लिंक ते ॻाल्हि ॿोल कराई वञे। ग़ुलाम हैदर जे चइनी ॿारनि जी पाकिस्तान वापसी जा इंतज़ाम बि कया वञनि। मई 2023 में जेका वफ़ात वासण सीमा हैदर पंहिंजे चइनी ॿारनि सां गैरक़ानूनी तौरु भारत वञी सचन नाले नौजवान सां परणो कयो हो। नाज़रीन, वधीक बाख़बर रहण लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ न्यूज़।